अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदान जुम। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट इसहाक डार जे नायब वज़ीर आज़म मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूरी करे वरिती। मुस्लिम लीग जे सीनियर अॻवान इसहाक डार जे बतौर नायब वज़ीर आज़म मुक़ररी जे ख़िलाफ़ दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में दाख़िल कई वई, जंहिं ते चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस सवाल कयो त अव्हां जो कहिड़ो बुनियादी हक़ मुतासिर थी रहियो आहे, जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त आर्टिकल 90 ऐं 91 जे तहत वफ़ाक़ी हुकूमत वज़ीर आज़म ऐं काबीना मेंबरनि ते ॿधल हूंदी आहे। आइन में डिप्टी वज़ीर आज़म जो को बि उहिदो मौजूदु न आहे। डिप्टी वज़ीर आज़म न सेनेट ऐं न वरी पार्लियामेंट आॾो जवाबु ॾेई सघे थो। अदालत सवाल कयो त उन खां अॻु परवेज़ इलाही बि नायब वज़ीर आज़म रही चुको आहे। ही दरख़्वास्त उन खां मुख़्तलिफ़ आहे, जंहिं ते वकील चयो त परवेज़ इलाही जो 2013 जो नोटिफिकेशन उन खां मुख़्तलिफ़ हो। उन नोटिफिकेशन में लिखियो वियो हो त नायब वज़ीर आज़म जा अख़्तियार इस्तेमालु न कंदो। चीफ जस्टिस सवाल कयो त परवेज़ इलाही जी मुक़ररी जो नोटिफिकेशन ऐं हाई कोर्ट्स जे फ़ैसिले जी कापी पेश कई वञे। अदालत दरख़्वास्त गुज़ार खां सवाल कयो त दरख़्वास्त में इसहाक डार खे धुर छो न बनायो वियो, जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील जवाबु ॾिनो त जेकॾहिं अदालत सम्झे थी त धुर बनाए छॾींदासीं। जंहिंखां पोइ अदालत दरख़्वास्त खे फ़ौरी ॿुधणी जे लाइ मंज़ूर कंदे धुरियुनि खां 2 हफ़्तनि खां जवाबु तलब करे वरितो।